ज़िले मटियारी जे ज़िले मेंबरनि जो तारुफ़ी इजलास चेयरमैन मखदूम अहमद ज़मा वाइस चेयरमैन सैयद अली मुर्तज़ा शाह जी सदारत में थी गुज़रियो। मटियारी ज़िले के समूरनि ज़िले काउंसिल मेंबरनि ऐं ज़िले काउंसिल के ऑफिसरनि शिरकत कई। ज़िले काउंसिल मेंबरनि जे तारुफ़ी इजलास में सभिनी मेंबरनि के गॾु खणी हलण सां गॾु ज़िले जे बुनियादी मसइलनि के गॾिजी हल करण जूं मुमकिना कोशिशूं करण जी यकीन दहानी कराई वई। ज़िले मटियारी के चेयरमैन मखदूम अहमद ज़मा चयो त इंशाअल्लाह ज़िले मटियारी के सिंध अंदर मिसाली ज़िलो बणाइण जी पूरी कोशिश कंदासीं। हलंदड़ इजलास दौरान मेंबर ज़िले काउंसिल मटियारी सैयद मुमताज़ अली शाह, मरहूम मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात लाइ ख़ुसूसी दुआ घुराई। इजलास में बजट मालियाती हलंदड़ साल जी टोटल बजट पेश कई वई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।